अस्सलामुअलैकुम नाज़रीन, साइट में भलीकार ऐं मैं अवां सां गॾु नाशिया मीर। नाज़रीन, मुल्क जे सियासी फ्रंट ते इन वक़्त बानी PTI जे अख़ वारे मामले ते हिकु हलचल मतल आहे ऐं उहो सिलसिलो अञा बि हलंदड़ आहे। हिकु पासे एहतजाज थियनि पिया ऐं उन सां गॾोगॾु मुतालबा बि साम्हूं अचनि पिया। ॿिए पासे हुकूमत इहो पंहिंजे मौक़िफ़ ॾिए पई त अदालत जेके हुकुम ॾिना उन ते असीं अमल करे चुका आहियूं ऐं हाणे जेको बि अॻियां करिणो आहे उहो अदालत या वरी मेडिकल बोर्ड जेको असांखे फ़ैसिलो ॾींदो उन जे आधार ते अॻियां वधिबो। उन खां सवाइ नाज़रीन ॿिया बि असांखे मामला मुल्क अंदरि नज़र अचूं पिया, पर अॼोके प्रोग्राम असीं फोकस कंदासीं जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं इंटरनेशनल फ्रंट ते। पर ॾेई माज़ ते खोड़ असांखे सरगर्मियूं नज़र अचनि पियूं जेके वीकेंड खां असां इहे सरगर्मियूं असांखे नज़र अचनि पियूं। फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब नाज़रीन म्यूनिक सिक्योरिटी समिट में शिरकत कई आहे ऐं उते अमरीकी परॾेही वज़ीर मार्क रूबियो समेत अहम आलमी अॻवाननि सां उन्हनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। इन मुलाक़ातुनि में दहशतगर्दीअ जी रोकथाम जे हवाले सां गॾियल सहकार ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। उन खां सवाइ नाज़रीन UAE में बि गुज़िरियल ॾींहुं अहम मुलाक़ातूं कयूं आहिनि फील्ड मार्शल। उन खां सवाइ नाज़रीन वियाना में शहबाज शरीफ़ साहब मौजूदु आहिनि, वज़ीर आज़म मौजूदु आहिनि ऐं ही हलंदड़ हफ़्तो आहे जंहिंमें खोड़ असांखे आलमी डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं। हिकु पासे अॼु खां तेहरान ऐं वॉशिंगटन ॻाल्हियुनि जे ॿिए दौर जो आगाज़ जिनेवा खां थी रहियो आहे। मूंखे यादि हूंदो त हलंदड़ महीने जी 6 तारीख़ ते ॻाल्हियुनि जो जेको पहिरियों दौरु आहे उहो मस्कत में थी चुको आहे। इन ॻाल्हियुनि जे हवाले सां अमरीकी सदर जो चवणु आहे त हू ॻाल्हियुनि में अणसिधी रीति शरीक थींदो ऐं जो इहो बि चवणु आहे त संजीदगी नज़र अचे पई ईरान को मुआहिदो चाहे थो। उन खां सवाइ नाज़रीन गाज़ा पीस बोर्ड जो पहिरियों इजलास जेको आहे उहो 19 फ़रवरी ते वॉशिंगटन में रिथियल आहे। उन खां अॻु जेके सरगर्मियूं आहिनि उहे तमामु घणियूं अहम आहिनि ऐं पाकिस्तान जो किरदारु बि तमामु घणो अहम नज़र अचे पियो। ख़ासि करे जीअं असां ज़िक्र कयोसीं म्यूनिक में सिक्योरिटी कॉन्फ्रेंस जो उते थियल जेका मुलाक़ात आहे फील्ड मार्शल ऐं मार्क रूबियो विच में उन समेत नाज़रीन उते ॿिया बि आलमी अमरीकी अॻवान मौजूदु हुआ ऐं उन्हनि पंहिंजी तक़रीरुनि में पंहिंजे मामलनि में पाकिस्तान जे किरदार जो बि ज़िक्र कयो आहे। उन खां सवाइ नाज़रीन जेके समूरी सूरत हाल नज़र अचे पई इन ते बि तमामु घणी नज़रूं आहिनि त जेको हीउ पहिरियों इजलास थियणु वञे पियो गाज़ा पीस बोर्ड जो इन में इन जी एजेंडा ॿुधायो पियो वञे त जेको बुनियादी स्ट्रक्चर हूंदो उनखे फाइनलाइज़ कयो वेंदो ऐं ॿिया मुख़्तलिफ़ मामला आहिनि जिन खे पिणु रखियो वियो आहे एजेंडा ते। पर मेंबर मुल्कनि मां ॿियूं कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स आहिनि उन्हनि ते बि गुफ़्तगू थींदी। जेका ही मुलाक़ात थी आहे फील्ड मार्शल अमरीकी परॾेही वज़ीर विच में उनखे बि तमामु घणी अहमियत जी निगाह सां ॾिठो पियो वञे ऐं इहो बि ॼाणायो पियो वञे त हीअ मुलाक़ात उन वक़्तु थिए पई जॾहिं हिकु त हीअ इजलास थियणु वञे पियो। उन इजलास जे हवाले सां पाकिस्तान उन में शरीक थींदो, पर पाकिस्तान अञा ताईं इहो फ़ैसिलो न वरितो आहे त पाकिस्तान जी जेका फ़ौज आहे उहा उन में शरीक थिए थी या नथी रहे। उन हवाले सां नाज़रीन जेको फ़ैसिलो आहे उहो थियणो आहे ऐं मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं आलमी मंज़रनामे ते उन ते गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि। अॼोके पैनल में ॿई एक्सपर्ट ॿई सीनियर डिप्लोमेट्स आहिनि, ज़फ़रुल्ला शेख साहब ऐं GR बलोच साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि हिन प्रोग्राम में। अवां ॿिन्ही खे भलीकार थी चवां हिन प्रोग्राम में वेलकम कंदसि ऐं अव्हांखे महिरबानी जो वक़्तु ॾिनो। कीअं ॾिसो पिया ज़फ़रुल्ला शेख साहब अवां इन समूरे सिनेरियो जी मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स मूं ज़िक्र कयो जेके थियनि पियूं ऐं ख़ासि करे जेकॾहिं शुरूआति कयूं गाज़ा पीस बोर्ड खां ऐं उन कॉन्टेक्स्ट में जेके डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं अमरीकी परॾेही वज़ीर सां फील्ड मार्शल जी मुलाक़ात खां सवाइ जेके स्पीचिस उते थियूं उन में ज़िक्र थियो पाकिस्तान जे किरदार जो। कीअं ॾिसो पिया अवां इन समूरी सूरत हाल खे? जेके सभु शयुनि जो तव्हां ज़िक्र कयो त गाज़ा जे पीस सीज़ फायर खां पोइ जेकी थी आहे उते उन खां पोइ अमेरिकन ख़ासि करके सॼे दुनिया जे वर्ल्ड पॉलिटिक्स ते लॻे थो त छायल आहिनि ऐं तमामु एक्टिव थी विया आहिनि ऐं उन्हनि सां ख़ासि करके जेको तव्हां ज़िक्र कयो पाकिस्तान जेको न्यूक्लियर पावर बि आहे असांजो रोल तमामु ॾाढो प्रोएक्टिव बि थी वियो आहे, ॾाढो सुठो बि थी वियो आहे, कंस्ट्रक्टिव बि थी वियो आहे। इन सिलसिले में जेके तव्हां मीटिंग जो सॼो ज़िक्र कयो उहे हलनि पियूं। फील्ड मार्शल साहब जर्मनी वियल आहे, उते हुन जूं मीटिंग्स अलॻि थी थियनि पियूं ऐं असांजो प्राइम मिनिस्टर साहब वियाना में आहे, उते वरी पंहिंजे लेवल जूं मीटिंग्स थियूं आहिनि तमामु घणियूं ऐं हेॾे जेको गाज़ा बोर्ड पीस जेकी मीटिंग्स जो वॾी तयारियूं हलनि पियूं। नेचुरली जेके हुन में ॿ इशू तमामु घणा आहिनि। हिकिड़ो त ओवरऑल कहिड़ो सिस्टम हूंदो जेको रूल कंदो ड्यूरिंग रिकंस्ट्रक्शन जेको आहे गाज़ा एरिया खे। उन में मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिकन्स क्लियर करे छॾियो आहे त प्रेसिडेंट जेको आहे उहो हेड कंदो ऐं उहो ई हुनजो हूंदो हेड ऐं कंहिं अकेले कंहिं एजेंसी खे कोन ॾींदा त उते जेको आहे उनखे रूल करे। असां पाण इहो हक़ीक़त में हिन फेवर में हुयासीं त पैलेस्टीनियंस खे हिसो ॾिनो वञे त एडमिनिस्ट्रेटिव जेके बि उते कंट्रोल आहे या ॿियूं शयूं आहिनि उन में फ़लस्तीनी छो जो उते रहनि था पिया उनखे आसानी थींदी
त हुन सां गॾिजी करे जेकॾहिं हुनखे को रोल ॾिनो वञे त वधीक बहितर थींदो। असांजी पॉलिसी जो हिकिड़ो हिसो आहे। ॿियो त हमास खे बिल्कुलु जो है असां इहो कोन फेवर में हुयासीं त हुनजे ख़िलाफ़ मतिलबु ईअं कजे जो सफ़ा उन्हनि खे उनजी लड़ाई जे आम्हूं साम्हूं कयो वञे। उहे बि फ़लस्तीनी आहिनि त इन करे असांजो उन ते बि इहो व्यू पॉइंट हुयो। टियों, नेचुरली रिकंस्ट्रक्शन में असां त इन पोज़ीशन में न आहियूं जो बिलियंस ऑफ डॉलर्स डोनेट कयूं। अंदरूनी जेके रिपोर्ट्स कुझु आहिनि जेके मुंहिंजो ख़्यालु आहे त उन में कुझु सचाई शायदि हुजे त कोई मुंहिंजो ख़्यालु आहे कि फ़िलहाल अमेरिकन स्टेक आहिनि $5 बिलियन स्टेक आहिनि अनाउंस कया आहिनि। इहो सिलसिलो जेको आहे जेके मुल्कनि में हिसो वठनि था पिया उनजी कंट्रीब्यूशन पंहिंजे हर लेवल ते उन्हनि जी कंट्रीब्यूशन हुजे, कंहिंजी फाइनेंशियल कंट्रीब्यूशन हुजे, कंहिंजी पॉलिटिकल कंट्रीब्यूशन, मतिलबु जॉइन करे जेके सभु मुल्क आहिनि उन में काफ़ी मुल्क आहिनि त उन्हनि जो हिसो आहे। जीअं हाणे इंडोनेशिया लाइ चयो थो वञे त उन्हनि ऑलरेडी चयो आहे त असां पंहिंजूं फ़ौजियूं मोकिलण लाइ तयारु आहियूं। पाकिस्तान जेको आहे अञा हिन मुंहिंजे का बि क्लियर शइ न ॾिनी आहे। अञा हिन ते डिस्कशन जेको तव्हां ज़िक्र कयो त फील्ड मार्शल साहिब जेको आहे मार्कोस सां मिले थो पियो जर्मनी में, त सर्टनली इहो इशू ज़रूरु डिस्कस थियो हूंदो त कहिड़े नमूने में इहो पाकिस्तान फ़ौज जेकॾहिं मोकिलिजे त हुनजो रोल अदा छा हूंदो। असां क्लियरली चयो आहे त असां कंहिं इसराइली कमांड जे अंदरि न रहंदासीं। नंबर 1 क्लियरली जेको आहे। नंबर 2 जेको आहे अहिड़ी कंहिं एक्शन में हिसो न वठंदासीं जो फ़लस्तीनियुनि खे का तकलीफ़ थिए। मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी जेके शयूं आहिनि उन में असांजी फील्ड मार्शल साहिबु ज़रूरु इन सभिनी पॉइंट्स ते ॻाल्हाईंदो ऐं इहा इम्पोर्टेंट आहे। दुनिया जी हिस्ट्री में तमामु वॾी जेको गाज़ा पीस जी जेकी मीटिंग थी रही आहे इहा ॾाढी हिस्टोरिक थींदी ऐं तमामु जेके डिसीजन जेके थींदा वर्ल्ड पीस ते ऐं बैलेंस जेको आहे पावर जो उन ते वॾो हुनजो असरु थींदो। प्राइम मिनिस्टर साहिब जी जेकी विज़िट आहे सॼी जेकी एॾी ज़बरदस्त थी आहे हिन दफ़े कोई 3 सालनि खां पोइ वियना जी विज़िट थी आहे ऑस्ट्रिया जी हुनजे चांसलर जे दावत ते ऐं ॾाढियूं उन में असांजे न सिर्फ़ु पाकिस्तान ऑस्ट्रिया जा लाॻापा तमामु वेझड़ा थिया आहिनि। काफ़ी एग्रीमेंट सयूं थी आहिनि, हर फील्ड में थियूं आहिनि ऐं उते वॾी ॻाल्हि आहे त प्राइम मिनिस्टर जी जेके मीटिंग्स आहिनि इंटरनेशनल एजेंसीज़ विच आर बेस्ड इन वियना उते सभिनी सां अलॻि अलॻि ॾाढी उनकाड आहे, यूनिडो आहे, अहिड़ी तरह इलाही उन्हनि सां जेके थियूं आहिनि मुलाक़ातूं सॼी असांजे एनर्जी फील्ड में हर फील्ड में इंडस्ट्रीज़ में इन्वेस्टमेंट्स में ऐं पाकिस्तान कम्यूनिटी बिज़नेस कम्यूनिटी सां उते मुलाक़ात थी आहे। चैम्बर खे यानी लीडर तमामु ज़बरदस्त क़िस्म जी विज़िट हले पई उते ऐं ॾाढी कामयाबु विज़िट्स थी आहे। एॾियूं एग्रीमेंट्स साइन थियूं आहिनि वेरियस फील्ड्स में ऐं असां प्राइम मिनिस्टर साहिबु पंहिंजे स्पीच में क्लियरली चयो आहे काफ़ी शयूं करायूं सॼियूं जेके आहिनि हुन में इंडस वाटर जो बि भञकड़ी जेको ज़िक्र कयो आहे इंडिया जो उहो बि ज़िक्र थियो। उन खां पोइ जेको आहे प्राइम मिनिस्टर साहिबु क्लाइमेट चेंज जे जेके रिपरकशन्स हुया असां वटि थिया आहिनि उनजो बि ज़िक्र थियो आहे। पाकिस्तान में इन्वेस्टमेंट क्लाइमेट फ्रेंडली क्लाइमेट इकोनॉमिक ग्रोथ हर शइ में तमामु ज़बरदस्त विज़िट थी आहे। नंबर 3 जेको आहे ॿियो जेको तव्हां ज़िक्र कयो आहे लोकली हाणे त लोकल पॉलिटिक्स ते तव्हां कोन ॻाल्हाईंदो आहे ख़ुदा कंदो हिन जा अच्छा नताइज निकिरंदा। ऐं हाणे मां मोहसिन नक़वी साहिब जी प्रेस कॉन्फ्रेंस पे ॾिठी त नेचुरली जेको आहे हिकु सुप्रीम कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उनजे रोशनी में जेको ख़ुदा कंदो सुठो कमु थींदो ऐं असांजी जेको आहे क़ौम आहे या जेके बि आहे पार्टियूं आहिनि उहे सुठे नमूने में एक्ट कंदियूं। अहिड़ो कोई सिचुएशन न थींदी जंहिंमें मुल्क जो नुक़सानु थिए अहिड़ो को न थींदो मामिलो। ऐं उन ई हवाले सां कोशिशुनि जो बि अवां ज़िक्र कयो त लोकल लेवल ते बि असां ॾिसूं था कोशिशूं हलंदड़ आहिनि ऐं आलमी जेको महाज़ आहे उन ते बि सरगर्म नज़र अचनि पिया। फील्ड मार्शल हुजे, वज़ीर आज़म हुजे, उन्हनि जूं सरगर्मियूं असांखे नज़र अचनि पियूं। जी अरबल साहिबु अवां कीअं ॾिसो पिया गाज़ा पीस बोर्ड जो तमामु अहम अजलास ऐं उनखां अॻु जेके डेवलपमेंट्स थियनि पियूं नेतन याहू पिणु शरीक थिए पियो ऐं उहो पहुचे पियो उते। उनखां सवाइ जेको फ़ैसिलो पाकिस्तान खे वठिणो आहे जीअं ज़फ़रुल्ला शेख साहिब बि ज़िक्र कयो त ज़रूरु मार्को रूबियो ऐं फील्ड मार्शल जी मुलाक़ात में उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल थी हूंदी त पाकिस्तान पंहिंजी फ़ौज जे हवाले सां जेतोणीकि उहो मौक़िफ़ तमामु घणो वाज़े आहे। वीकेंड ते हमास पारां बि तमामु घणे इत्मिनान जो इज़हार कयो वियो आहे उन ते। त कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरत हाल खे ऐं पाकिस्तान जो किरदारु ख़ासि करे जेको हीउ इजलास थियणु वञे पियो उन में कीअं पिया ॾिसो उनखे? थोरो असां ज़ूम आउट था कयूं त हीउ जेको बोर्ड फॉर पीस बेसिकली गज़ा जे लाइ ठहियो त गज़ा में ऐं जेका असांखे कंपल्शन हुई पाकिस्तान खे ऐं ॿिया जेके अरब ऐं मुस्लमान मुल्क हुआ त हिकु लिहाज़ सां रिलेक्टेंट बि में शामिलु थिया आहिनि सभु मुल्क। इन करे जो इहो ई नज़र पियो आयो उन वक़्तु द ओनली वे
त हिननि जो ब्लड शेड जेको आहे फ़लस्तीनियुनि जो इज़राइल जे हथां उनखे रोकण जे लाइ इहो ई रस्तो हिकिड़ो आहे जेको ट्रम्प ॾिनो आहे, जेको हुनजो बैकिंग बि करे पियो मुकमिल तरह इज़राइल जी, ऐं गॾोगॾु जंहिंमें लिवरेज बि आहे जंहिं वटि जेको हू इज़राइल खे रोके सघे थो, लिहाज़ा मजबूरन उनखे शामिल करणो पियो। हालांकि उन वक़्तु बि अहिड़ा आवाज़ उथिया पे त असांखे इनमें न करणु घुरिजे, ऐं रिजर्वेशन्स मूंखे बि हुआ ऐं अञा आहिनि त ही पीस बोर्ड जंहिंमें इज़राइल बि हूंदो, अमेरिका बि वेठा हूंदा, त केतिरो लिवरेज केतिरो स्पेस ॾींदा त जेको फ़लस्तीनियुनि जे हक़नि जे हवाले सां केतिरी स्पेस मिली सघे थी, केतिरो ही ॻाल्हाए सघनि था जेके असांजा उन में मुस्लमान अरब मुल्क आहिनि। सो हाणे ही पहिरियों इजलास आहे फॉर्मल, जंहिंमें मैंडेट त ऑलरेडी थी चुको आहे हिननि जो, लेकिन उनखे वधीक रिफाइन कयो वेंदो त जेका पीस स्टेबलाइज़ेशन फोर्स हूंदी उहा उनजी छा नोयत थींदी, उनखे उनजा रूल्स ऑफ एंगेजमेंट, सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त कॾहिं हू एंगेज थींदी, या सिर्फ़ु उहा डंडा बधार हूंदी या कोई वेपन्स बि हूंदा उन्हनि वटि। सो इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके इन में डिस्कस थियणियूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी वाज़ह आहे जेका मूं पंहिंजे आर्टिकल्स में बि लिखी आहे त पाकिस्तान खे ॾाढो हिकिड़ो क्लियर मौक़िफ़ वठणु घुरिजे त असां कंहिं बि अहिड़े एक्सरसाइज़ में या अहिड़े प्रिविलेज वठण लाइ तयारु न आहियूं जेको हमास जी डिसआर्मिंग या उनखे डिफेंसलेस करण वारी ॻाल्हि जेका फ़लस्तीन जी आहे उन में को शमूलियत इख़्तियार कंदो, या कंहिं तरह सां बि फ़लस्तीन जे कंहिं बि जथे सां जेकॾहिं को अहिड़ो आम थिए थो कॉन्फ्लिक्ट त उन में असां कतई हिसो न वठंदासीं। टियों त इज़राइल जी जेका ऑक्यूपेशन मुकमिल आहे उनखे लेजिटिमाइज़ न करणु ॾिनो वेंदो। हालांकि हिन वक़्तु जेको इलाइक़ो गज़ा जो हो हिन 2 सालनि जंग जे दौरान तक़रीबन 50 खां मथे जेको आहे 100% खां वधीक हुन पंहिंजे रेड ज़ोन में विझी छॾियो आहे। सो देयर इज़ रियली अ स्मॉल स्ट्रिप विच हैज़ टू बी डिफेंडेड। नाउ लेट्स सी वेदर, ऐं ॿियो जेको असांजो अहम आहे त जेको हुनजो नुक़्तो हुयो 20 पॉइंट प्लान जो, पीस प्लान जो ट्रम्प जो, हुनमें त इहो असांखे रस्तो ॿुधाईंदो त अॻिते हली अल्टीमेटली जेका स्टेट ठहणी आहे, इंडिपेंडेंट फ़लस्तीन जी क़ाइमु थियणी आहे, उनजी राह हमवार कंदो। जेकॾहिं इहे सभु ऑब्जेक्टिव वाक़ई नज़र था अचनि पिया त पोइ पाकिस्तान खे फुली हुन में पार्टिसिपेट करणु घुरिजे। पर जंहिं वक़्तु बि उनखे नज़र अचे त ही जेको आहे हिकिड़ो फिग लीफ आहे या हिकिड़ो कवर आहे टू इंस्टीट्यूशनलाइज़ इज़राइल्स ऑक्यूपेशन, या इज़राइल खे वधीक अञा वक़्तु ॾियण जे लाइ, छाकाणि जो अञा ताईं बि हू माण्हू मारे पियो, फ़लस्तीन खे मारे पियो। कल्ह बि आई थिंक कुझु 12 माण्हू शायदि हिकिड़े हुनजी बम्बार्डमेंट सां मरी विया आहिनि, ऐं का मेडिसिन अञा ताईं कोन बि ॾियणु पियो चाहे अलाउ करे पियो, टेंट्स कोन पियो अलाउ करे, पाणी कोन पियो हले करे, मेडिसिन कोन पियो करे। सो इन वे सची ॻाल्हि आहे, मां सवाइ 100 जे बजाए 10 माण्हू पिया फ़लस्तीन पिया था मरनि। सो रियली नॉट मच हैव चेंज्ड टू एट, लेकिन हिकिड़े लेवल ते मां पेसिमिस्टिक बि थींदो वञा पियो त जेकॾहिं जेसिताईं कि अमेरिका पंहिंजो स्टैंड चेंज न कंदो इज़राइल ते, तेसिताईं ही पीस प्लान्स जेके आहिनि या पीस बोर्ड्स जेके आहिनि, आई डोंट नो केतिरा इफ़ादियत रखनि था, वक़्तु ॿुधाईंदो असांखे छा थींदो। ठीकु जी असफ जी, अवां चयो त पाकिस्तान जो मौक़िफ़ हिन वक़्तु ताईं तमामु मोहतात असांखे नज़र आयो आहे। मां चयो त मौक़िफ़ बिल्कुलु क्लियर हुजणु घुरिजे, ऐं गॾोगॾु अमेरिकी जेको स्टांस रहियो आहे उनखे वठी मां चयो त अञा बि ख़दशा ऐं बरक़रार आहिनि, अञा बि ॻणती बरक़रार आहे। त कीअं ॾिसो पिया, हिकु पासे असांखे बि ॾिसणो आहे, ज़ाहिर आहे ॿिया मेंबर मुल्क बि ॾिसंदा, हीउ जेको पीस बोर्ड क़ाइमु थियो आहे त ही मेंबर मुल्कनि मां कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स रखियूं वयूं आहिनि, उहे अवां सम्झो पिया त पहिरें इजलास में उहे पिणु ज़ाहिर थींदियूं? डेफिनेटली बेसिकली जेको स्ट्रेटजी हुई या हिकिड़ो एग्रीमेंट हुयो, तव्हांखे यादि हूंदो त इहे जेके हुआ 5 मुल्क हुआ जेके ट्रम्प सां मिलिया हुआ लास्ट ईयर ड्यूरिंग दी UN जनरल असेंबली मीटिंग, जंहिंमें सभु वेंदा आहिनि, भई स्पीच कंदा आहिनि। सो उन दौरान ॻाल्हि ॿोल थी, उन खां पोइ हिकिड़ा ख़दो ख़ाल इहे पैदा थिया इन पीस बोर्ड जा। डेफिनेटली मेंबर्स जेके आहिनि से पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ द कीअं फ़लस्तीन जी बेसिकली जेको मूंखे लॻे थो जेको अंडरलाइंग जेको हुनजो या हुनजे पोयां जेको असल मक़सदु हो मुस्लमान अरब मुल्कनि जो हिनखे शामिल करण जो, त कंहिं तरह सां असां आवाज़ बणिजूं फ़लस्तीनियुनि जूं, कंहिं तरह सां असां प्रोटेक्ट करे सघूं राइट्स फ़लस्तीन जेके, जंहिंमें शामिल आहे एस्टेब्लिशमेंट ऑफ एन इंडिपेंडेंट फ़लस्तीनियन स्टेट। सो हिकु लिहाज़ सां
पर ही जेको डायरेक्शन थी वियो आहे त हाणे ही वॾो बोर्ड जेको आहे सो इट विल बिकम अ यूनिवर्सल बोर्ड ऑफ पीस। त हिकिड़ो ॿियो ख़तरो जेको जंहिं तरफ़ मां निशानदाही करणु चाहियां थो ऐं कुझु एनालिस्ट ॾिनो बि आहे वेस्ट जे बि ऐं ईस्ट जे बि, त ईअं न थिए त ट्रम्प इन वरी बि कवर वठी ऐं यूएन खे जेको आहे सो बेसिकली यूएन त थिए पियो थो अंडरमाइन। It is sidestepping the UN system because there is already a system in place, United Nations जो जंहिंते billions and billions of dollars हर मुल्क जा ख़र्च थींदा आहिनि, उनखे छॾे तव्हां हिकिड़ो ॿियो बोर्ड ठाहियो आहे। एतिराज़ त ठहे थो, सवाल बि ठहे थो, लेकिन छा इहो मुकमिल तरह सां हिकिड़ी अल्टरनेट डिस्प्यूट रेज़ोल्यूशन जी बॉडी ठहणु हले पई? जेकॾहिं इहो आहे त इहो बि असांखे क़बूल थियणु घुरिजे as a country which believes in multilateralism and believes in the UN Charter. We still believe the UN is the answer to keeping the peace in the world. ऐं दुनिया में अमन बि क़ाइमु करण लाइ इहो ज़रूरी आहे। प्लस जेके आहिनि कॉन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन जे हवाले सां, दिस इज़ द प्रीमियर बॉडी ऐं हिकिड़ी टेस्टेड एंड ट्राइड आहे, 70 सालनि जी पुराणी आहे। हाणे वरी हिकिड़ो नयो प्लेटफॉर्म तव्हां जेकॾहिं आणणु चाहियो था, इफ दैट इज़ द नियत, देन आई एम सॉरी, इहा नियत इज़ नॉट अ गुड नियत, इट्स अ बैड नियत। जी असां पवनि जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदा मां चयो त जीअं खोड़ सारा सवाल जेके आहिनि बरक़रार आहिनि ऐं अमन बोर्ड खे वठी ऐं ईंदड़ ॾींहं उनखे वधीक क्लियर कंदा त छा थियणु वञे पियो। ज़फ़र अशीक़ साहब इहो बि ज़रूरु ॿुधाइजो त असां हीअ जहिड़ी समूरियूं डेवलपमेंट्स थियनि पियूं त हिकु भेरो ॿीहर उहे ख़बरूं बि गर्दिश कनि पियूं इस्लामी नेटवर्क जे हवाले सां, इस्लामी ऐं अरब मुल्कनि जे इतिहाद खे वठी करे, मिस्र, सऊदी अरब ऐं टर्की जे जेके वेझड़ाइपा उन ते बि हिन वक़्तु नज़रूं आहिनि ऐं जेको इसराइल जे हवाले सां जेको हिन जे ख़िते अंदरि पंहिंजो असरु ऐं ज़ोर वधाइण जी ख़्वाहिश आहे, त उनखे काउंटर करण जे लाइ उनखे ॾिसो पिया हीअ जेको ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं केतिरे हद ताईं क़ाबिले अमल उन्हनि खे अवां ॾिसो पिया ऐं उन में ईंदड़ वक़्त में ॼाणाए पियो वञे त पाकिस्तान बि जेकॾहिं अहिड़ो को इतिहाद वजूद में अचे थो त पाकिस्तान बि उनजो हिसो बणिजी सघे थो ऐं उहो हिकिड़ो बहितर इतिहाद साबित थी सघे थो इन समूरियुनि शयुनि खे काउंटर करण जे लाइ। उनखे कीअं पिया ॾिसो? मां ॾिसो, यूनाइटेड नेशंस जे थियण खां पोइ सॼी दुनिया खे तमामु वॾो होप हुयो त पीस ईंदो, सभु कुझु थींदो। वक़्त जे हिसाब सां इहो ॾिठो वियो त यूनाइटेड नेशंस चाहे वॾी ऑर्गेनाइजेशन आहे, पर ख़ासि करके वर्ल्ड पीस जे हिसाब सां ऐं इकोनॉमी जे हिसाब सां जो पंहिंजा हुनजा रेज़ोल्यूशन्स बि हुया, सभु कुझु जेके हुया, सभु शयूं मद्देनज़र रखी यूनाइटेड नेशंस जो रोल जेको आहे एतिरो इफेक्टिव न रहियो। हाणे पोइ छा थिए? थियो ईअं त रीजनल ग्रुप्स ठही विया, इलाही रीजनल ग्रुप्स ठही विया, हुनमें घणेई अची विया, आसियान कयो, OIC कयो, SCO कयो, तव्हां मतिलबु यानी एतिरा इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल ग्रुप्स ठही विया, नंढा सार्क फला, उहो इन करे ठहिया जो यूनाइटेड नेशंस में होप हिकिड़ो जो आहे उहो ख़तमु थी वियो। ख़तमु जो थी वियो, कॉन्फिडेंस ख़तमु थी वियो, कॉन्फिडेंस ख़तमु थी वियो। हीअ जेकी पीस जी जेकी थिए थी, हीअ जेकी कॉन्फ्रेंस आहे इहा सिर्फ़ु गाज़ा जे पीस सां ताल्लुक़ आहे। कॾहिं बि हिन कॉन्फ्रेंस में इहो पैरामीटर्स में डिफाइन न कयो वियो आहे त उहो डील कंदा यूक्रेन सां, उहो डील कंदा इंडो पाकिस्तान सां, उहो डील कंदा कश्मीर सां, न। दिस इज ओनली ए ग्रुप, अ मिनी ग्रुप विच कंसर्न्स दी गाज़ा पैलेस्टीन पीस इन पैलेस्टाइन। ऐं उन में अमेरिकन जो मक़सदु हिकिड़ो आहे जेको मां अर्ज़ु करे चुको आहियां कई दफ़ा, हिकिड़ो आहे त अमेरिकन चाहिनि था त इसराइल खे अॻिते वधाइनि, उनखे रिकॉग्नाइज़ कनि। ऐं इहो यादि रखणु खपे असांखे त हिन सॼे प्रोसेस में जेकॾहिं मुस्लमान मुल्कनि जो रोल न हूंदो ऐं मुस्लमाननि मुल्कनि जो उते सपोर्ट न हूंदी त अमेरिकन पंहिंजे पॉलिसी में अॻिते न वधी सघंदा ऐं हीउ मसइलो कॾहिं बि हल न थींदो। मुस्लमान मुल्कनि बि इहो फील कयो आहे त असां जेकॾहिं रोल अदा न कयोसीं, पाकिस्तान जो तमामु मथां रोल आहे, लीडरशिप जो रोल आहे, उहे रोल अदा कनि था पिया। इन करे यूनाइटेड नेशंस जे साइड लाइन्स ते जेकी मीटिंग थी हुई पोएं साल, उन में जेके 8 मुल्क हुया, उहे वॾा मुल्क जेके इम्पोर्टेंट हुया, उन्हनि खे बाक़ाइदे मदो कयो वियो ऐं अमेरिकन पंहिंजी लीडरशिप खे मेंटेन कंदे इहो सॼो फार्मूला जेको उहो पियो हले नंबर 1। हाणे उन में इसराइल आहे, ॿियो आहे केर बि वे, असुल मक़सदु इहो आहे जेको मुंहिंजे नज़र में आहे। ॿियो त जेकॾहिं फ़लस्तीन जो मसइलो हल थो थिए, असां पाण इन फेवर में आहियूं, असां 2 स्टेट सोल्यूशन में आहियूं। बेशक इसराइल बि अचे, पर फ़लस्तीन खे एक्सेप्ट कयो वञे, उनजे राइट्स खे एक्सेप्ट कयो वञे, उते ज़ुल्म ख़तमु कयो वञे
हाणे बि वेस्ट बैंक में जेको छेड़ो हली रहियो आहे टेरिटरीज़ उनखे लीगलाइज़ कयो वञे। हाणे अनाउंसमेंट जेकी इसराइल कई आहे रिसेंटली त उनखे लीगलाइज़ कयो अथऊं, वॾी प्रोटेस्ट थो थिया। ॾिसो हीउ जेको सॼो लंबियल चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे मुस्लिम कंट्रीज़ जो रोल ॾाढो एक्टिव थी वियो आहे। तव्हां ॾिठो हूंदो त इन करे में पोइ असांजी पाकिस्तान सऊदीया जी डिफेंस पैक्ट थियो, UAE अॻिते अचे पियो, तरक़ी जो तमामु रोल थी वियो आहे सॼो थियो। हाणे असुलु जेको हिन सॼे सिलसिले में जेको मां पहिरें सेगमेंट में मां ज़िक्र न कयो, मां जो हुन ते हाणे कयो, उहो हुयो ईरान जो इशू। ईरान जो इशू ॾाढो हॉट इशू थी वियो आहे ऐं उहो ईरान में जेको अटैक कयो अमेरिकन्स कयो त उन में सॼो सिलसिलो जेको थियो त उन्हनि जो मक़सदु त ठीकु आहे, ईरान जी प्रॉक्सीज़ खे बि मोस्टली ख़तमु करण जी पूरी कोशिशि कई वई आहे, उन में हमास खे बि तमामु हेठि ख़तमु कयो वियो आहे, पर इहे ख़तमु त न थींदियूं आहिनि। मूवमेंट्स दुनिया जूं किथे बि जेके हलंदियूं आहिनि हल्को फुल्कियो या स्ट्रॉन्ग वे में पयूं हलंदियूं आहिनि, पर मक़सदु उहो आहे त उन्हनि खे हिकिड़ो त ख़तमु कयो वेंदो आहे। त हाणे अमेरिका जी कोशिशि इहा आहे त ईरान जेको आहे उहो साॻी रोल प्ले न करे ऐं ईरान न्यूक्लियर न थिए, ईरान पंहिंजा बैलिस्टिक मिसाइल्स खे कंट्रोल करे। उहे जेके टॉक्स आहिनि त जेको तव्हां जेके कयो आहे, जेको दौर हली रहियो आहे, इन में थोरो होप आहे, देयर इज़ अ रे ऑफ होप त ईरानियंस बि थोरी लचक ॾेखारी आहे। एटॉमिक इंटरनेशनल एटॉमिक एनर्जी कमीशन खां हुन जी मीटिंग्स थियूं आहिनि त न्यूक्लियर ते छो जो अमेरिकन्स जी मेन डिमांड इहा आहे त न्यूक्लियर एनरिचमेंट न थींदी, जेके यूरेनियम न थींदी, उहा न थियणु खपे। हाणे उहो आहे छो जो ऑलरेडी ईरानियन वटि कुझु ॿुधो आहे रिपोर्ट्स आहिनि त 400 किलोग्राम उहे बि यूरेनियम जो कयो आहे उते अञा। ॿियो उनखे कहिड़े नमूने में यूज़ थींदो, अहिड़ी तरह मुंहिंजो ख़्याल आहे IAEA की मीटिंग्स बि थी रहियूं आहिनि ईरान सां। हाणे ईरान पर हिकिड़ी कंडीशन थिए थो त जेकॾहिं मां कंप्रोमाइज़ कयां, जेको टॉक्स मां लॻे थो त सैंक्शन्स खे हटायो वञे, सैंक्शन्स जेके लॻल आहिनि उनखे ख़तमु कयो वञे। असल में हाणे जेको दौर ॻाल्हि थी रहियो आहे उहो ॾे वठि ते थी रहियो आहे ऐं ईरान खे थोरी लचक इहा ज़रूरु ॾेखारी आहे जो पहिरियों हो चवनि था त असां पंहिंजो NPT जे तहत जेको बि आहे न्यूक्लियर जेको आहे माण्हू करे सघे थो पीसफुल पर्पज़ जे लाइ, हाणे हो चवनि था त असां हिननि ते ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। 2015 में जेकी एग्रीमेंट थी हुई ईरान ऐं अमेरिका जे विच में, वरी हुनखे साॻी ते अची करे भले IAEA जेको आहे हुन जेको एग्रीमेंट कनि त हाणे किथे था वञी पहुचनि, अञा अधु पंध ते आहिनि। पर मां सम्झां थो त अमेरिकन जी नियत अञा ख़राबु आहे। ख़राबु कीअं, इन करे मां लफ़्ज़ थो चवां, उहो चाहिनि था छो जो ट्रम्प जी स्टेटमेंट्स पंहिंजियूं आहिनि, उते चयो आहे त रिजीम चेंज जी ज़रूरत आहे। रिजीम ॾिसो, खुमैनी 1979 में आयो आहे, उन खां पोइ यकी आहे हुकूमत हले थी। विच में हाणे ईरान में जेके सॼा ई हालात थिया, इहे हुया त महांगाई लाइ, रिजीम चेंज लाइ न हुया। ईरान हिकिड़ी मुनज़िम क़ौम आहे ऐं हिकदमि निकिरंदा आहिनि, हिकु लैंग्वेज आहे, हिकु ई क़ौम आहे, जो हुते हेट्रोजेनियस सोसाइटी न आहे, जो सिंगल जेकी आहे। त हाणे उन में जेको ॾिठो थो वञे त मुंहिंजो ख़्यालु आहे त ईरानी जेकी क़ौम आहे अञा ताईं नथी चाहे त खोमेनाई वञे, छो जो सब्स्टिट्यूट कोई न आहे, कोई अहिड़ो सदर न आयो आहे न को आहे। पर अमेरिकन जेके चाहिनि था त रज़ा शाह जो पुटु अचे, रज़ा शाह अचे या ॿियो जेको बि, पर उन्हनि जी अञा उहा पॉपुलरिटी न थी आहे। इन करे मूंखे लॻे थो त रिजीम चेंज जा जेके चांसिस आहिनि उहे ॾाढा ब्लीक आहिनि, उहो न थी सघंदो। पर हुनजी नियत इहा ज़रूरु आहे। ॿी नियत हाणे छो जो अमेरिका जी पॉलिसी जेकी आहे उहा डिफरेंट लेवल में कमु करे रही आहे। हिकिड़ो त इसराइल खे रिकॉग्नाइज़ कराईंदी आहे। ॾिसो गज़ा जी इन खां ठकाठकी खां पहिरियों जेको आहे इसराइल खे ऑलरेडी UAE, सूडान, बहरेन, फला सभु रिकॉग्नाइज़ करे चुका आहे। तव्हांखे ॾिसो, मां इसराइल जी एम्बेसी नौकशॉट में आहे, मॉरिटेनिया में आहे, इसराइल जी एम्बेसी जॉर्डन में आहे, इसराइल जी एम्बेसी पंहिंजो जेको आहे इजिप्ट में आहे, इसराइल जी एम्बेसी टर्की में आहे। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त दुनिया जा जेके रिलेशनशिप आहिनि, असांजो इसराइल सां कोई तालुक न आहे। असां रुगो हिकिड़ो सब्जेक्ट कयो आहे त येस दी पैलेस्टीनियन प्रॉब्लम ऐं फ़लस्तीनियन खे जेकॾहिं हुनजो मसइलो हल कयो थो वञे त पोइ असां कंसिडर कंदासीं। ईअं नथो थी सघे। दुनिया में देयर आर नो परमानेंट फोर्स एंड फ्रेंड्स इन दी फॉरेन रिलेशंस ऑफ फॉरेन पॉलिसीज़। इहे चेंज पई थींदियूं आहिनि। फॉरेन पॉलिसी इज जस्ट लाइक अ स्नेक। इहे ॾाढो ईंदो हितां कॾहिं बि स्ट्रेट न हलंदी आहे फॉरेन पॉलिसी, ऑब्जेक्टिव साॻियो ई हूंदो आहे, पर उहा हेॾे होॾे पई हलंदी आहे। त मुंहिंजो सॼो ओवरऑल चवण जो आहे इहे 2-3 प्रॉब्लम हलनि था पिया त ईरान, पर हुन ॾिसो त अमेरिकन्स वरी इहो बि चयो ॿेड़ो हिकु ॿेड़ो अॻियां ॿ ॿेड़ो ॿियो अॻियां। हुनखे ख़बर आहे त ईरान इज़ नॉट अ स्मॉल कंट्री ऐं रशिया बि हुननि खे वॉर्न कयो आहे। चाइना बि हिकु जाइ पंहिंजी जाइ ते आहे। ॾिसो ही सभु ॻाल्हियूं ॾिसी करे इहो अमेरिकन्स कॾहिं बि न चाहिनि था त दुनिया में सॼी यको पई बाहि भरे।
वो बि नथा अफोर्ड करे सघनि। हो चाहिनि था इसराइल अॻिते वधे, हुनखे वधि में वधि ताक़त मिले जेकी बि आहे। इन्हीअ करे मुस्लमान मुल्कनि जेके आहिनि, ख़ासि करके जिते अमेरिकन फोर्सिस आहिनि, सऊदीया में, बहरेन में, कतर में, इराक में, किथे न आहिनि, जिते किथे आहिनि, त हुननि ईरानियुनि चयो आहे त असां बि रिटेलिएट कंदासीं। इन्हीअ करे मुस्लमान मुल्कनि ख़ासि करे ईरानियुनि सऊदी अरबियन ॿियनि गल्फ जा असां रिक्वेस्ट कई आहे अमेरिकन्स खे त तव्हां जंग न कयो, ईरान ते अटैक न कयो। त मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे होपफुली द गुड सेल्फ विल प्रिवेल। पर मां सच थो ॿुधायां त मुंहिंजी अल्टीमेट एनालिसिस मुंहिंजी इहा आहे त अमेरिका छॾींदो कोन, ज़रूरु ठकंदो। जी जी साहब, अवां कीअं ॾिसो पिया हिन शइ खे अॻियां वधंदे? ऐं जीअं जेका ॻाल्हि ज़फ़र अशफाक़ साहब ते कई त तमामु घणी अहमियत त मौजूदु आहे हिन वक़्तु अरब ऐं इस्लामी मुल्कनि जे इतिहाद जी। उन्हनि अॻु जेके इस्लामी इतिहाद मौजूदु आहिनि असां वटि, उन्हनि जो जेको रोल असांखे नज़र आयो आहे उन ते बि रोशनी विधी आहे। पर हिन वक़्तु जेका करंट सूरत हाल आहे, अहमियत बि मौजूदु आहे, उनजी ज़रूरत बि मौजूदु आहे। पर उन बावजूदि केतिरे हद ताईं क़ाबिल अमल ॻाल्हि आहे त को अहिड़ो इतिहाद ठही वञे ऐं ओड़ो दिफ़ाई इतिहाद असां ॾिसूं त जेको काउंटर करे सघे जेके हिन वक़्तु ॿिया मामला असांखे ऑपोज़िट साइड खां नज़र अचनि पिया। ऐं उन सां गॾोगॾु ईरान जे मसइले जो बि ज़िक्र कयो ज़फ़रुल्लाह शेख साहब। अॼु ॻाल्हियुनि जो ॿिए दौर जो आगाज़ थिए पियो, जिनेवा खां कीअं ॾिसो पिया, थोरी लचक बि असांखे नज़र अचे पई, पर दबाव बि असांखे नज़र अचे पियो। जिया साहब जी नाज़िया, बेसिकली जेके ॿ इशू तव्हां रेस कया आहिनि, इन खां पहिरियां असांजे दोस्त ऐं कोलीग ज़फ़रुल्लाह शेख साहब कया आहिनि। येस, दे आर वेरी इम्पोर्टेंट। जेसिताईं अलायंसिस जो ताल्लुक़ आहे, मां कोन सम्झा त को हींअर पाकिस्तान ऑलरेडी हिकिड़ी साइन करे चुको आहे पंहिंजो हिकिड़ो म्यूचुअल डिफेंस जो पैक्ट विद सऊदी अरेबिया, ऐं ॻाल्हियूं हलनि पियूं बिटवीन टर्की एज़ वेल। सो लेकिन हिकिड़ो को वॾो अञा इन खां अलावा वरी ॿियो को ठहे त पोइ वरी डुप्लीकेशन थींदो। ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि पियूं उन्हनि जूं, दैट इज़ दे कीप कंसल्टिंग, बट मूंखे कम अज़ कम होराइज़न ते को नओं वरी अलायंस नज़र न पियो अचे। ठीकु आहे, नंबर 1। नंबर 2, ईरान जे हवाले सां जेको मुंहिंजो तज़ियो इहो आहे त हिकु तरफ़ आहे इज़राइल, जंहिंजो मुकमिल ऐं जेको अंडर दी एक्सट्रीमिस्ट जेको रिजीम हींअर आहे उते अंडर नेतन्याहू, उहो कंहिं बि क़ीमत ते नथो चाहे त ईरान खे हिन सिचुएशन मां ॿाहिरि कढिजे। हू वन वे आर दी अदर, जीअं पहिरियों हमिलो करायो आहे, हू ही सम्झे थो त हिन हमले खां पोइ हू मुकमिल तरह सां हुनजी जेका दिफ़ाई क़ुवत आहे उनखे वंस फॉर ऑल मुकमिल तबाह करे छॾींदो, या पोइ रिजीम चेंज जो ट्रिगर थी वेंदो, उहा जेका तबाही ईंदी। ऐं हू मुसलसिल अमेरिका खे प्रॉड पियो करे त तव्हां इहो कमु कयो। ऐं पीस अकार्ड पंहिंजी जॻह ते हिकिड़ो आहे उते वञे पियो थो, पर उहे वरी डी लिंक्ड आहिनि, डायरेक्टली इनडायरेक्टली देयर इज़ अ लिंकेज। लेकिन इहो डिसीजन वेदर अमेरिका विल गो फॉर अ वॉर, इट वुड लाइक टू यूज़ द प्रेशर। हाणे छा तव्हां इहो ख़बर हूंदी त ॿियो जेको बेड़ो आहे उहो बि अचे पियो थो दुबारा वरी गल्फ ऑफ हिन में अरबियन सी जे अंदरि। त हिननि जी जेका स्ट्रेटजी इहा आहे त निगोशिएट अंडर मैक्सिमम प्रेशर, ताकि मैक्सिमम जेके आहिनि कंसेशन्स हासिल करे सघजनि। लेकिन दैट इज़ करेक्ट त ईरान आहे, ईरान जेको आहे सो को ॿियो मुल्क कोन, नालो कोन थो वठणु चाहियां जंहिंमें हिननि खे ॾाढो ईज़ी गो मिलियो आहे। ऐं रिजीम चेंज बि हिकिड़ी ख़्वाहिश ज़रूरु थी सघे थी इंडिया हिन जी, इज़राइल जी ऐं अमेरिका जी। लेकिन अमेरिका जी कोशिशनि जे बावजूद बि गुज़श्ता केतिरनि सालनि खां, निहायनि खां उते तब्दीली न अची सघी आहे। Raza Shah is completely rejected by the people of Iran. Any third force अञा नज़र कोन पई अचे। ठीकु आहे, डेफिशिएंसी ज़रूरु आहिनि हुननि जे सिस्टम में, लेकिन सो फार ईअं लॻे थो त जेका मेजॉरिटी आहे सा पंहिंजे रिजीम सां गॾु बीठी आहे, एंड दे आर दोज़ एलिमेंट्स विच बिलीव इन दी इक्वालिटी, हुनखे इक्वल तरीक़े सां ट्रीट कयो वञे बाय द वर्ल्ड कम्युनिटी। छाकाणि जो हिकिड़ी लिहाज़ सां ग़लति त कोन्हे ॻाल्हि, जेकॾहिं एॾो वॾो ऑयल रिज़र्व आहे दुनिया जो सभ खां वन ऑफ द बिगेस्ट ऑयल रिज़र्व, दुनिया जो ॿिए नंबर ते गैस आहे, what a country you could become with critical mass of people, 90 मिलियन जेके आहिनि, 9 करोड़ जी आवाम आहे, 100% लिटरेसी आहे। इमेजिन हिन ते इहे पाबंदियूं न हुजनि,
इमेजिन इन्हनि जो जेको साइंस एंड टेक्नोलॉजी में डेवलपमेंट थिए पई, हिनखे ही हर 5 सालनि खां पोइ पोइ था करे छॾनि, 5 साल 10 साल, सो इहो न थिए त ही त हिकिड़ी वॾी पावर बणिजी वञनि। सो डेफिनेटली देर आर व्हील्स विद इन व्हील्स, देर आर डेफिनेटली पावर्स जेके बिहेस ते वेस ते हिनखे अॻिते वधणु नथा ॾियनि। ऐं ईरान हिकिड़ी वॾी ख़ुददार क़ौम आहे, ज़मीन सां प्यारु करे थी, पंहिंजी आज़ादी सां प्यारु करे थी। त मां सम्झां थो त इन्हनि जो स्ट्रगल अञा जारी रहंदो। ही जेके बहरी बेड़ा आहिनि से ट्रम्प जेको से मोकिलिया आहिनि से ईअं वापसि न वेंदा जेसिताईं का क्लियर विक्ट्री न हुजे। पोइ उहा विक्ट्री हुनखे टेबल ते तव्हां ॾियो एज़ ए ऑफर, या तव्हां हुनखे हू तव्हां खां वठी वठे इन द बैटल फील्ड। हाणे इहो ॾिसण जी ॻाल्हि आहे त ईरानी केतिरे हद ते वञी सघनि था ऑन द टेबल, ऐं हाउ मच प्रिपेयर्ड दे आर टू कन्फ्रंट अमेरिकन मिलिट्री माइट। जी ज़फ़र रशीद साहब, फाइनल कॉमेंट तव्हांजो त मैक्सिमम कंसेशन वठण जी कोशिशि असांखे नज़र ईंदी अमेरिका पारां ऐं ईरान पारां बि पंहिंजे मथां जेके सैंक्शन्स आहिनि उन्हनि जे हवाले सां ख़तमु करण जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं साम्हूं अची सघनि थियूं। अव्हां छा आउटकम ॾिसो पिया? जीअं जीअं जियाद बलोच साहब बि ज़िक्र कयो त इहे बेरी बेड़ा ईअं वापसि कोन वेंदा जेसिताईं को क्लियर साइन ऑफ विक्ट्री उन्हनि खे नज़र कोन अचे। छा चवंदो तव्हां? जॾहिं अॻिते अची चुका आहिनि, गाज़ा जो मसइलो आहे ऐं हिन सॼे वॉर में ईरानियुनि जो रोल बि तमामु अहम रहियो आहे। इन सभी शयुनि खे मद्देनज़र रखी ऐं पुराणी जेकी एग्रीमेंट खे जीअं ट्रम्प ख़तमु कयो हो 2015 वारी, इहे सभु शयुनि खे नज़र रखी करे मां सम्झां थो ईरान ऐं अमेरिका जे विच में कंहिं न कंहिं लेवल ते समझौतो ज़रूरी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेके अमेरिकन जेके पॉलिसी मेकर्स आहिनि उन्हनि बि रियलाइज़ कयो आहे त असां जंग कोन करे सघंदासीं। ऐं छो जो ईरान सां जेकॾहिं जंग कई माना ताईं ईरानियन ख़ुदा न ख़ास्ता रिटेलिएट कयो त असांजो फोर्सिस जेके मुस्लमान मुल्कनि में उते अटैक थियो त सॼो पीस प्रोसेस जेको आहे डावाडोल थी वेंदो ऐं अमेरिकन जी जेकी नियत आहे इसराइल खे अॻिते वधण जी उहा सफ़ा पोइ ते पइजी वेंदी। इन करे मां सम्झां थो इहो हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे त जे छो जो इसराइल खे अॻिते हुनखे वधाइणो आहे ऐं हिनखे इहो मसइलो जेको आहे हल करिणो आहे त शायदि जेको आहे हिन में मोर देन 50% चांस थी विया आहिनि त अमेरिकन जेके आहिनि उहे जंग न कंदा। छो जो जंग असांजे ख़िलाफ़ वेंदी सभिनी लाइ प्रॉब्लम थींदो सॼे ख़िते में। त चवण जो मक़सदु इहो आहे अमेरिकन मुंहिंजो लॻे थो हिन दफ़े ट्रम्प जेको लीडर आहे वेल नोन पंहिंजी आहे उतां चेंज बि कंदो आहे स्ट्रेटेजी, हिकदमि चई करे वरी स्ट्रेटेजी चेंज बि कंदो आहे। मां हीअं कंदुसि वरी पोइ मां हीअं न कंदुसि, वरी थोरो हेठि बि वेंदो आहे, ग्राफ हेठि बि वेंदो आहे, वरी मथे वेंदो आहे। त बेसिकली मां नथो सम्झां त ट्रम्प हिकिड़ो उहो लीडर आहे जेको ज़िद ते बीह रहंदो। ज़िद न अथसि ऐं माशाल्लाह सुठो आहे, हुन पीस मेकिंग में काफ़ी जेका आहिनि हुनजो कंट्रीब्यूशन तमामु घणी आहे, ख़ासि करके पाकिस्तान हिंदुस्तान जी तव्हांखे यादि हूंदो जेकी चिकतान थी इंडिया जेके आहिनि डिज़ाइन्स कया हुया हुनमें जेको नंढड़ी वॉर थी 3 ॾींहंनि जी। त चवण जो मक़सदु इहो आहे त ट्रम्प जेको आहे ज़रूरु मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो सोचींदा हूंदा हे जेके हाणे हेतिरियूं ॻाल्हियूं हलनि थियूं चाहे इनडायरेक्ट टॉक्स आहिनि, जेकॾहिं अमेरिकन जी नियत न हुजे हा त कॾहिं को इहो कमु करे चुकंदा। त इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे सॼा मुस्लमान मुल्क, रशिया, चाइना ऐं इवन यूरोप में डिवीज़न आहे, सभिनी अमेरिका खे सम्झायो आहे त ईरान ते अटैक न करिणो। ईरान ते अटैक कंदो त तमामु वॾो मसइलो थी वेंदो। त मुंहिंजो ख़्यालु आहे जेको चांसिस आहिनि जेकॾहिं ओवरऑल एनालिसिस में जेको तव्हां मूंखां सुवाल पुछो आहे त अॻिते हली शायदि को इहो सोचे या सफ़ा जेकॾहिं ईरान जेको आहे चए थो त न मां मञींदुसि न कंहिं पोइ शायदि जंग जो ख़तरो वधी वञे। हाणे जेके टॉक्स थियनि थियूं मां सम्झां थो त थींदी ॻाल्हि सैंक्शन्स ते। ईरान चवनि था त असांजी सैंक्शन्स हटायो ऐं हुनजो हक़ु आहे ईरानियन जो, एतिरनि सालनि खां हुनजे मथां सैंक्शन्स आहिनि ऐं इराक वॉर जे पुराणे 80s खां वठी जेको ईरान सफ़र कयो आहे ऐं अमेरिकन हमेशह प्रेशर रखियो आहे ओवरऑल मुस्लिम्स ते। इन ते त मां कोन वेंदुसि, हिन में टाइम खपे। छो जो इहो सच पुछो जेकॾहिं नदर जी ॻाल्हि आहे त वक़्ती में ॾिसो हालात हाणे मुस्लमान मुल्कनि जी तमामु वेझो आहे अमेरिका। उहो वक़्तु हुयो जेको बिल्कुलु डिफरेंट हुयो, हाणे हुन ते नथा वञूं। पर चवण जो मक़सदु आहे हाणे ईरान जो जेको मसइलो आहे जेकॾहिं ईरान ऐं अमेरिका जे विच में ठाह सुठो थी वियो ऐं अमेरिकन जेकॾहिं थोरी लचक ॾेखारी सैंक्शन ख़तमु करण में त मां सम्झां थो त ईरानियंस पोइ अॻिते कोई बि न्यूक्लियर वेपन जेको आहे कोन ठाहींदा, फ़िलहालु हुनखे उते ई रखंदा ऐं पीसफुल पर्पज़ जे लाइ ठाहिनि। पर हाणे अमेरिकन चवनि था त बिल्कुलु एनरिच कयो यूरेनियम जेके रिपोर्ट्स आहिनि ऐं बैलिस्टिक मिसाइल्स खे बि तव्हां बिल्कुलु हेठि करे छॾियो, उहे ईरानियंस चवनि था त असां कॾहिं कोन कंदासीं।
त मुंहिंजो ख़्यालु आहे विच ते जेके हाणे जेको राउंड अप टॉक आहे इहो ॾाढो डिसीजन वारो हूंदो ऐं मां सम्झां थो काथे न काथे अमेरिका खे कंप्रोमाइज़ करिणो पवंदो ऐं किथे न किथे कंसेशन ॾियणी पवंदियूं ऐं किथे न किथे जेको आहे उनजो सैंक्शन हटाइणी पवंदियूं। तव्हां ॻाल्हि कई नेटो जी, देखो इस्लामिक जेको नेटो ॾिसो ॿी शइ आहे, वॉर खां पोइ जॾहिं तव्हांजी कोल्ड वॉर ख़तमु थी त वॉर्सा पैक्ट जॾहिं ख़तमु थियो त नेटो खे बि ख़तमु थियणु खपे हा। पर तव्हांखे यादि हूंदो त ट्रम्प जेको नेटो जे ख़िलाफ़ हुयो ऐं बिल्कुलु पोइ हिकदमि वरी पोइ इहो जेको आहे यूरोपीय यूनियन उन्हनि इहो चयो त बाबा जेकॾहिं इहा सिक्योरिटी शील्ड असां वटि न हूंदी त असां लाइ प्रॉब्लम थी वेंदो, त नेटो खे पोइ ज़िंदा रखियो वियो ऐं सो मच सो त इन जेको हिकिड़े क़िस्म जो समर सॉल्ट हुयो त ट्रम्प वरी नेटो जो वॾो हिकिड़ो बानी थी वियो, सपोर्टर थी वियो ऐं हुते वञी हेडक्वार्टर ते मीटिंग करण ऐं कंट्रीब्यूशन जेके त उहे था ॾियनि न नेटो खे। बाक़ी जेको तव्हां चओ था इस्लामिक नेटो टाइप ते हिकिड़ो फोर्स आहे उनजी हालात तॾहिं थींदियूं, इहो डिपेंड थो करे अमेरिकन फोर्सिस ते। जेकॾहिं अमेरिका जे तालुकात सुठा रहिया ऐं मुस्लमान उहे मुल्क न रहिया आहिनि, वञी हाणे मुस्लमान मुल्क स्ट्रॉन्ग थी विया आहिनि काफ़ी माशाल्लाह, पाकिस्तान असांजो टॉप लीडरशिप जो रोल अदा करे रहियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे जेकॾहिं इफ गुड सेंस प्रिवेल्स त अमेरिका मुस्लमान मुल्कनि सां तालुकात तमामु सुठा रखंदो ऐं छो जो हुनजो इसराइल जी रिफॉर्म्स खे अॻिते वधाइणो अथनि ऐं मां सम्झां थो उहा सिचुएशन न ईंदी जो हिकिड़ो नेटो फोर्स वञी पाकिस्तान जो अहिड़ो फोर्स वञी थिए। पर हा इंडिविजुअल मुआहिदा ज़रूरु थिया आहिनि। हाणे ॻाल्हि ॿुधो, सऊदी ऐं पाकिस्तान जो जेको मुआहिदो थियो आहे उनजो कॉन्टेक्स्ट ॿियो आहे। तव्हांखे यादि हूंदो यमन हुसीस जेको हुया अरामको ते अटैक कयूं ऐं हुन ईरान ते ऐं सऊदी जा तालुकात तमामु ख़राबु हुया, हाणे ॾाढा सुठा थी विया आहिनि। हुन में पाकिस्तान जो रोल तमामु अदा कयो वियो त इन जे तहत जेको आहे सऊदी ऐं पाकिस्तान जो जेको मुआहिदो आहे उनजो कॉन्टेक्स्ट ॿियो बि थी सघे थो। त इन जो ज़रूरी न आहे त नेटो वारो फोर्स हुजे। त चवंदे मुंहिंजो ख़्यालु आहे त इहो मूंखे फ़िलहालु त आसार नज़र कोन था अचनि, बाक़ी इंडिविजुअल फैक्ट्स थींदा आहिनि। इन में असांजो बि इंट्रस्ट आहे वीज़ा विद इंडिया, असांजो दुश्मन आहे ऐं उन खां पोइ सऊदीअ जो बि इंट्रस्ट आहे वीज़ा विद सो मेनी अदर कंट्रीज़। त मां सम्झां थो जेको तव्हां मूंखां सुवाल पुछो मुंहिंजे ख़्याल में इस्लामिक नेटो टाइप जो कोई अलायंस जा कोई नमूनो ऐं कोई असर नज़र नथा अचनि। वरी महिरबानी मानी ज़फ़रुल्लाह शेख साहब, थैंक यू सो मच जी आर बलोच साहब। नाज़रीन एक्सपर्ट्स जी राय अवां ॿुधी जेके हिन वक़्तु परॾेही फ्रंट ते जेके बि सरगर्मियूं असांखे नज़र अचनि पियूं उन जा असर ऐं उन जा जेको नतीजा आहिनि उन ते तफ़सीली तबसरो ऐं तज़ियो अवां ॿुधो। पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।